हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे 3 थाणनि सेखाड़, बिटशा, हाला, ओल्ड में पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे 880 लीटर कच्चो शराब हथ करण ऐं 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 2193 ग्राम चरस हथ करण जी दावा कई है। गुज़िरियल ॾींहुं मटियारी ज़िले जी पुलिस सेखाड़, हाला पुराणा ऐं बिटशा जे हदनि में कार्रवाई करे चरस ऐं कच्चो शराब वॾे मिक़दार में हथ करण जी दावा कई है। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में हबीबुल्ला बुरड़ो, ज़ैनलाब्दीन जांवरी, जाफ़र सोलंकी, राजकुमार, मुश्ताक सोलंकी ऐं अली हसन सोलंकी शामिल आहिनि, जिन मां राजकुमार, जाफ़र सोलंकी ऐं ज़ैनलाब्दीन खे बिटशा जे हद मां 60 लीटर कच्चो शराब ऐं 193 ग्राम चरस समेत गिरफ़्तार करे 3 अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त हबीबुल्ला बबर खे सेखाड़ पुलिस 2000 ग्राम चरस सूदो गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो है। अली हसन सोलंकी ऐं मुश्ताक सोलंकी खे हाला पुराणा पुलिस 820 लीटर कच्चो शराब ऐं सामान समेत गिरफ़्तार करे 2 अलॻि-अलॻि केस दाख़िल करे वरिता आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार कयल अली हसन ऐं मुश्ताक सोलंकी कच्चे शराब जी भट्ठी हलाईंदड़ आहिनि। हिननि खे सामान सूदो गिरफ़्तार कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।